सुबुह जो ही बंबरकी महल कार ते हैदराबाद रवाना थिया। शहर खां ॿाहिरि निकिता त हुन जो ॾाढो ग़रीबनि जी दिलनि जहिड़ा कशादा ऐं संदन हयातीअ जहिड़ा वीरान मैदान पखिड़िजी विया। किथे को बकरार धणकायो थी आयो त किथे वरी को ॻोठाणो डगी गाॾी हलाईंदो थी आयो। किथे किथे रस्ते जे पासे खां ॻोठ हो, मन झूपड़ियूं, कखावा घरड़ा, मसीत, वाणे जो हट, खूह जंहिं ते कारियूं कोझियूं लुकनि में लुसाटियल, उसन में काराटियल औरतूं पाणी भरे रहियूं हुयूं। हिकिड़ो ॻोठाणो कुंवाटीअ में दिला लड़कायो खयों थी आयो। कारा, बदसूरत, मेरा, गदला ऐं अधु उघाड़ा ॿार रांदियूं खेॾी रहिया हुआ ऐं हिक ॿिए खे गारियूं ऐं बुजा ॾेई रहिया हुआ। उहे ॿार सिंध जो आईंदो हुआ। कारो, कोझो, मेरो, गदलो आईंदो। सारे हिंदुस्तान में आज़ादी जी जंग जारी हुई। जलसा जुलूस, पुलिस जेल, लाठी चार्ज, टीयर गैस, कंहिं पाकिस्तान जा ख्वाब थी ॾिठा, कंहिं अखंड भारत जा त कंहिं इनक़िलाब जा। पर हिननि ॻोठाणनि वटि को ख्वाब न हो, न रमुअ वटि को ख्वाब हो ऐं न प्रेमीअ वटि। हू सदियुनि खां हिक ई नमूने जे ठहियल जुड़ियल ऐं सटियल हयाती गुज़ारे रहिया हुआ। ज़िंदगी जे घाणे में पीसजी रहिया हुआ। हिननि लाइ को ॾुख नओं न हो, को ॾाढ, को ॾंभ नओं न हो। उहे सूर, उहे ॾाढ ऐं उहे ॾंभ हिननि जे वॾनि बि सठा हुआ ऐं हू बि सही रहिया हुआ ऐं हिननि जे चपनि ते का शिकायत, का मयार, को ॾोरापो न हो। पर हिननि जे हयाती ख़ुदि कुदरत खे मिहिणो, ॾोरापो ऐं मयार हुई। प्रेमी जा ॾाॾा ऐं परॾाॾा बि हट वाणिया हुआ ऐं रमू जा ॾाॾा ऐं परॾाॾा बि हारी नारी, कमी कासबी हुआ। बादशाहियूं बदिलियूं हुयूं, जंगियूं जोट बि हुयूं, पर ही तारीख़ जे वहकिरे खां पासीरा बीठा पोरीअ में पीड़ भा रहिया हुआ। मोहन चयो, मिस मार्गरेट, सिंध मोहन जो दड़ो न आहे। सिंध कराची जी चमकंदड़ तिरकंदड़ सड़कूं ऐं आलीशान इमारतूं न आहे। सिंध सिंधूअ जे घर जो लान न आहे जिते वेही मोहन, सारंग, सिंधू ऐं रजनी बहस कनि। पर सिंध ही ॻोठु आहे, ही कॿाटियल नहोड़ियल ॻोठाणा, कारियूं कोझियूं ऐं वक़्त खां अॻु पोढ़ियूं थियल औरतूं आहिनि, जिन जा बदन न कंवल जहिड़ा आहिनि ऐं न जिन में गुलनि वारी हुबकार आहे। पघर हिननि जो यूडी कलून आहे। हिंदुस्तान जी सारी जमालियाती शाइरी हिननि जी बदसूरतीअ ते ठठोली आहे। ही कारा, कोझा, अधोघाड़ा ॿारड़ा, जिन लाइ को स्कूल कोन्हे, का अस्पताल कान्हे, जिन में अलाए जे केतिरा नेहरू आहिनि, अलाए जे केतिरा जिना आहिनि, पर जेके वॾा थी हयातीअ जा हर काहींदा उहे सिंधी आहिनि। मां जॾहिं हिन सिंध जी ख़ुशहालीअ ऐं ख़ुशीअ लाइ इनक़िलाब जा ख्वाब ॾिसंदो आहियां, तॾहिं असांजी कांग्रेसी कामरेड श्रीमती सिंधू चवंदी आहे त सोशलिस्ट समाज में इनफ़रादी आज़ादी कान्हे। सोशलिस्ट समाज अहिड़ो घुटियल समाज आहे जिते शाइर, लेखक ऐं कलाकार घुटिजी, ॿुसाटिजी मरी थो वञे। मां पुछां थो त छा इनफ़रादी आज़ादी जो लफ़्ज़ हिननि बुखियनि ॾुखियनि अंगनि उघाड़नि इंसाननि जे मशामनि ते ठठोली न आहे? छा इनफ़रादी आज़ादी अहिड़ी देवी आहे जंहिं ते असीं करोड़े इंसान क़ुर्बान करे छॾियूं त जीअं असांजा लेखक, शाइर ऐं कलाकार इनफ़रादी आज़ादी माणे सघनि? मकलीअ वटि हू कार तां लथा, मार्गरेट मक़बरनि जा फ़ोटू कढिया ऐं सारंग हुनखे हिकु हिकु मक़बरे जो तारीख़ी पस मंज़र ॿुधाईंदो वियो। ठटे जे कमाल ऐं ज़वाल जो, ख़ूबसूरती ऐं बदसूरतीअ जो दास्तान ॿुधायो। सिंधू हैरत में ॿुधंदी रही। हिन दुनिया जी तारीख़ पढ़ी हुई, पर पंहिंजे हिन नंढड़े देश जी तारीख़ न पढ़ी हुआईं ऐं हिनखे पहिरियों दफ़ो ख़बर पई त हिन नंढड़े देश जी पंहिंजी अलॻि तारीख़ हुई। तारीख़ जे हर दौर में सिंध पंहिंजी अलॻि तारीख़ी हैसियत खे क़ाइमु रखण लाइ पाण पतोड़ींदी रही हुई। कॾहिं दिल्लीअ मां ऐं कॾहिं कंधार मां आयल कुटकनि सां जंगियूं जोटींदी रही हुई। मयाणीअ जी जंग जी ॻाल्हि निकिती त मार्गरेट चयो, मूं नेपियर जे भाउ विलियम नेपियर जो किताबु सिंध जी फ़तह पढ़ियो आहे। उन किताब में हिन पंहिंजे भाउ जी दिलेरीअ जी वॾी वाखाण कई आहे। पर ॾिठो वञे त नेपियर जी फ़तह संदसि दिलेरी जी फ़तह न हुई, पर नवनि हथियारनि जी फ़तह हुई। बारूद, बमन ऐं तौबुनि जी, तलवार ऐं तोड़ेदार बंदूक ते फ़तह हुई। शायदि सिंधियुनि खे ख़बर हुई त हू हार खाईंदा, पर पोइ बि हू मरण लाइ मैदान में निकिरी आया। ज़िंदगी ॾाढी पुरकशिश आहे ऐं मौत ॾाढो हैबतनाक आहे। पोइ इंसान में आख़िर इहो कहिड़ो जज़्बो आहे जंहिंजे हथां मजबूर थी
हू ज़िंदगीअ जी सारे हुस्न खे मुंहुं मोड़े मौत खे ॻराटड़ी थो पाए। इहो जज़्बो ई इंसानी अज़मत जो मनारो आहे। इहो जज़्बो दोदो आहे, दरिया ख़ान आहे, होशू आहे ऐं शहीदनि जो उहो क़ाफ़िलो आहे जेको अज़ल खां तारीख़ में रवां दवां आहे। इहो जज़्बो जॾहिं मज़ूर जी दिलि में थो जाॻे त रूस जो इनक़लाब थो अचे, हिंदुस्तानीअ जी दिलि में थो जाॻे त आज़ादीअ जी उमंग थो बणिजे। मुंहिंजे ख़्याल में मयाणीअ जी जंग हिंदुस्तान जी पहिरीं जंग आहे जेका कंहिं बादशाह या सिपह सालार जे हुकुम सां न पर जज़्बे जे हुकुम सां लड़ी वई। उन वक़्त जे हाकिम नथी चाहियो त जंग थिए, पर अवाम जो सैलाब उथली पियो जंहिंखे वक़्त जो हाकिम बि रोके न सघियो। अॼु जो अवाम बि जॾहिं उथल खाईंदो तॾहिं इनक़लाब ईंदो ऐं उहो इनक़लाब असांजे दौर जी मयाणीअ जी जंग हूंदो जंहिंखे रोकण लाइ वक़्त जा हाकिम पिया पाण पतोड़ींदा, दुश्मन जूं तोपूं पियूं गुजंदियूं ऐं अवाम पियो वधंदो। इहा मयाणी उहा हूंदी जंहिं में अवाम जो जज़्बो बमनि, बंदूकनि ऐं तोपुनि ते बि फ़तहयाब थींदो। हींअर परियां खां हैदराबाद जा मंग थी नज़र आया। सारंग, सिंधु ऐं रजनी पहिरियों दफ़ो हैदराबाद आया हुआ। हुननि खे हैदराबाद ॾाढी वणी। मंग ऐं माड़ियूं, लाहियूं ऐं चाढ़ियूं, तिलक चाढ़ी ऐं हीराबाद जिते हीरनि में हुबकार हुई ऐं आमिल छोकिरियूं खिमड़ियुनि वांगुरु खिलकारूं कंदियूं, ख़ुशबू विरखाईंदियूं थी टलियूं। पोइ हू मयाणीअ विया ऐं मयाणीअ जे बंगले में वञी लथा। बंगलो ॾाढो पुरसुकून हो। वॾा घाट ऐं ड्रिघा वण, हवा में मद जी मस्ती। मोहन लहण सां ई चयो, श्रीमती सिंधु देवी हींअर पंहिंजे हथनि सां चांहि जो कोप ठाहे पियार त सारो थक लही वञे। हाज़िर कामरेड मोहनदास उर्फ़ दास कैपिटल। सभई ॿाहिरि ॿारे में छॿर ते वेही चांहि पीअण लॻा। वणनि मां पीला पन थी छणिया ऐं नवां गोंच थी फुटा। नीरे आसमान में अछा अछा ककर तरंदा थी लंघिया। फिज़ा में वाउख हुई ऐं बसंती पोइ रचियल हुई। सारंग सिंधुअ जे भरिसां वेठो हो ऐं हुनखे सिंधुअ जे कुर्ब मां बहार जी बू थी आई, उहा बू जेका कंहिं कंहिं माण्हूअ मंझाई ईंदी आहे। मार्गरेट चयो, वणनि मां पीलनि पननि खे छणंदो ॾिसां थी त मूंखे शैली जो नज़म ऑड टू द वेस्ट विंड थो यादि पवे ऐं ईअं थो लॻेमि ॼण शैली उहो नज़म हिते हिन छॿर ते वेही लिखियो हो। मूंखे त चेखोफ जी कहाणियुनि जो पस मंज़र थो यादि पवे ऐं ईअं थो महसूसु थिए ॼण चेखोफ पंहिंजूं कहाणियूं हिननि वणनि जे हेठां वेही लिखियूं हुयूं। असीं सभु हुन जी कहाणियुनि जा किरदार आहियूं ऐं ॾुखियल ऐं सदियुनि खां सतायल इंसान जे सुखनि जा ख़्वाब था ॾिसूं, ईअं सारंग चयो। मूंखे हिननि छणंदड़ पननि मां ख़ज़ां जे गीतनि जा पड़लाव था ॿुधण में अचनि ऐं ईअं थो लॻे ॼण सारी काइनात गेड़ू अल्फ़ी पाए यकतारो ऐं चपड़ियूं वॼाए भॼन ॻाए रही आहे। मूंखे ईअं थो लॻे ॼण मां हिन धरतीअ जे हंज में पली आहियां ऐं अव्हां मां ई आहियां। मां जे आॾो पंहिंजी क़ौम जे किन करतूतनि लाइ शर्मसार आहियां, छाकाणि जो मां बि अव्हां मां आहियां। हिन धरतीअ ते को बि अंग्रेज़ कोन्हे, को बि हिंदुस्तानी कोन्हे, फ़क़ति ज़ालिम ऐं मज़लूम आहे ऐं सभई मज़लूम हिक ई कुटुंब जा भाती आहिनि। मज़लूमियत जे नाते असांखे पाण में ॻंढे छॾियो आहे। हिते मयाणीअ जी जंग में को सारंग मोह हूंदो, को मोहन मोह हूंदो त को फिलिप बि मोह हूंदो, कंहिं मार्गरेट बि ॾहाउ ॾिठो हूंदो। इहे सभु शहीद पाण में भाइर आहिनि, जेतोणीकि हू हिक ॿिए जी गोलियुनि सां हुआ आहिनि, जेतोणीकि हू हिक ॿिए जी गोलियुनि सां मुआ आहिनि त बि हू पाण में भाइर आहिनि ऐं दुनिया जी सभई मार्गरेटूं, सभु ॾहागणियूं पाण में भेनर आहिनि, ईअं मार्गरेट चयो। मूंखे गोरकीअ जा लफ़्ज़ था यादि अचनि त ईअं थो लॻे त जिते बि वञो उते हर शख़्स असांजो दोस्त ऐं रफ़ीक़ आहे। सभिनि जी दिलनि में हिकु ई शोलो रोशन आहे। सभु सुठा, हमदर्द ऐं खिलणा आहिनि। हिक ॿिए खे सम्झण लाइ ॻाल्हाइण जी बि ज़रूरत न आहे। सभु पाण में मिली हिकु वाहिद अज़ीम कोरस बणिजी था वञनि, जंहिंमें हर हिकु दिलि पंहिंजो गीत थी ॻाए ऐं सभु गीत चश्मनि वांगुरु आहिनि जेके हिक ई दरिया में वञी पवंदा आहिनि ऐं दरिया आज़ादीअ सां वधंदो, बिखिड़जंदो, नई ज़िंदगी जे मुसरतुनि वारे समुंड ॾांहुं रवां आहे। पोइ हू डेवरी ॾिसण आया। सभु ख़ामोश ऐं उदास हुआ, ॼण हिननि जे साम्हूं शहीदनि जूं बेकफ़न मयतूं पयूं हुयूं, जिन जा ॾंद ॾाढ़ूअ गुल वांगुरु हुआ, जिस्म सुहाग जी मेहंदीअ जहिड़ा ॻाढ़ा हुआ ऐं संद ते ज़ख़्मनि जा गुलाब टिड़ियल हुआ।
ही उन गुमनाम शहीद जी मयत हुई जंहिं सिंध जी धरतीअ ते पहिरियों दफ़ो ज़ुल्म ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो हो। ही सूमरनि, समन, कल्होड़नि ऐं टालपुरनि जूं मयतूं हुयूं। ही हुरनि जूं मयतूं हुयूं जिन फाहीअ खे पग धणीअ जो गानो सम्झी ॻिचीअ में पातो हो। ही हेमू कालाणीअ जूं हाठियूं हुयूं, ॻाढ़नि घोटनि जो काफ़िलो हो जेको टलियूं ऐं शंख वॼाईंदो, मोरा ॻाईंदो अॻिते वधंदो थी वियो। ओचितो मार्गरेट ओछंगार ॾिनी, सभु हैरान थी विया। सिंधूअ ऐं रजनी अॻिते वधी हुनखे सहारो ॾिनो ऐं हूअ सिंधूअ जे कुल्हे ते कंधु रखे रोअण लॻी। शायदि शहीदनि जे इन काफ़िले में हुनखे पंहिंजो पिरी नज़र आयो हो। शायदि हर दौर में मार्गरेट खां पंहिंजो पिरी विछड़ंदो आहे ऐं शायदि हर दौर में विछोड़े जी इहा साॻी कहाणी दोहिराई वेंदी आहे। शायदि हर दौर जे मार्गरेट ऐं फिलिप, सारंग ऐं सिंधूअ जी साॻी कहाणी आहे जेका हर दौर में दोहिराई थी वञे। फ़क़ति नाला बदिलबा आहिनि, सीटिंग ऐं पस मंज़र बदिलबियो आहे, कास्ट्यूम्स ऐं मेकअप बदिलबो आहे, बाक़ी सभु कुझु साॻियो आहे। साॻियो सारंग, साॻी सिंधू, साॻियो माणिक, साॻी मार्गरेट ऐं साॻियो फिलिप। अॼु जे दौर जो फिलिप पायलट हो ऐं ॿी जंग में मारिजी वियो हो ऐं अॼु शहीदनि जे काफ़िले में पंहिंजे फिलिप खे ॾिसी मार्गरेट रोई रही हुई। शाम जो देर सां हू कराची रवाना थिया। सभु ख़ामोश ऐं उदास हुआ। सारंग सिंधूअ ॾांहुं छिकबो थी वियो, बिल्कुलु ईअं जीअं को टुटल तारो लाट कंदो कंहिं ॿिए तारे ॾांहुं छिकिजी वेंदो आहे। सिंधू ई हुन जे ख़्वाब जी मंज़िल हुई, हुन जे रूह जो नगमो हुई ऐं हुन जे अहसास जो महराज हुई। सिंधू ई हुन जो अणॾिठल अणसुहो पिरी हुई जंहिंजा पेर खणंदो हू पंहिंजे ख़्वाब जे पेचरे ते वधंदो थी वियो। हींअर हुन पंहिंजे पिरीअ खे आम्हूं साम्हूं ॾिठो हो ऐं हुन जी दिलि चवंदी हुई त हू हर वक़्तु सिंधूअ खे ॾिसंदो रहे, सिंधूअ जो आवाज़ु ॿुधंदो रहे जंहिं मां नूर जा किरणा फुटंदा हुआ ऐं शाह साईंअ जे सुर सारंग जा पड़लाव वेंदा हुआ। रखे रखे सिंधू टहिकड़ो ॾींदी ऐं सारंग खे ईअं लॻंदो ॼणु सारी सिंध खलकार करे खिली पई आहे, ॼणु सिंध जा थर ऐं बर पिया खिलनि। इन खिल में सितारा था जगमग कनि, टेड़ू था टमकनि, कतियूं थियूं कर मोड़नि। सिंधूअ सां साण हूंदो त हुनखे ईअं महसूसु थींदो ॼणु हुनजो वजूदु पघरंदो थो वञे ऐं हुनजी सारी हस्ती सिंधूअ जी हस्तीअ में जज़ब थींदी थी वञे। सिंधूअ सां प्यारु करे हुन पंहिंजो पाण सां प्यारु कयो हो। सिंधूअ खे पूॼे हुन पंहिंजो पाण खे पूॼियो हो। उहा वजूद जी वहदानियत हुई, अनाल हक़ जी सदा हुई ऐं कंहिं बि दोईअ जी बू कान हुई। सिंधू बि हुन ॾांहुं आस्ते आस्ते छिकबी थी आई। हू हुन जो ॾाढो ख़्यालु कंदी हुई, हुन जी कहाणियुनि जी तारीफ़ कंदी। ॿियो को गीत ॻाइण लाइ चवंदुसि त नटाए छॾींदी, पर सारंग चवंदुसि त यकदमि सितार खणी गीत शुरू कंदी। मोहन सां बहस थींदो त हमेशह सारंग जो पासो खणंदी। सारंग त कॾहिं बि हुन सां पंहिंजो अंदरु न ओरियो हो, पर पोइ बि ॿिन्ही हिक ॿिए जे अंदर जो आवाज़ु ॿुधी वरितो हो, हिक ॿिए जी रूह जो सॾु ॿुधी वरितो हो। सारंग जी रूह पंहिंजे प्यार जा गुल सिंधूअ जे क़दमनि में रखिया हुआ ऐं सिंधूअ उहे गुल खणी अखियुनि ते रखिया हुआ। सिंधूअ सां पहिरीं